अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अलियसन अब्बासी किताब आहे हूॾो थी हू ॾींहं। लेखक सद हसामुद्दीन राशिदी, किस्त 51 बाब 8। मंझां पेई मकिड़ीअ काजा पाणीअ पिक, वखर हणी विणक कटजी कारो थियो। शाह। कौन होता है यूपी का मुसलमान, अंग्रेज का गुलाम, उसे क्या खबर आज़ादी किसे कहते हैं। जो आज़ादी की कोशिश करे उसकी मुखालफत करना कुफ्र के बराबर है। इस वक्त कांग्रेस के आड़े आना जहालत और वतन दुश्मनी है। और जनाब ये जो जुल्म 1937 ईस्वी में हुकूमत जे वागुन वठण बाद CPI यूपी में मुसलमाननि सां जेकी चयो थे वियो त हिंदुनि ज़्यादतियूं कयूं हुयूं, उन्हनि ॾांहुं इशारो। कौन से जुल्म, ये सब अंग्रेज़ की सिखाई हुई दास्तानें हैं। जलाल में चेहरो लाल, अखियूं सुर्ख, ॼण शोला पयूं छॾनि। हुयूं अगरचे सनियूं, लेकिन माशूक जे आहू चश्मनि खां बि 100 दफ़ा सरस, हसीन ऐं जाज़िब। इंटर क्लास जे महदूद ड्रेग में हिकु पोड़ो शख़्स जोश ऐं जज़्बे विचां हिकु सिरे खां ॿिए सिरे ताईं तेज़ तेज़ कदम खणी रहियो हो। संदसि मुखातिब हिकु टिकेट कलेक्टर हो, जेको यूपीअ जो बाशिंदो थे ॾिठो। सीट ते हिकु ॿियो सफ़ेद रीश बि अजरक बुत खे वेढ़ियो अख़बारनि जो बंडल कच्छ में कयूं वेठो हो। ॿिन्ही बुज़ुर्गनि जा मथा उघाड़ा ऐं कूड़ियल, सुहारियूं वॾियूं ऐं अछियूं जहिड़ियूं खीर, लटा खादीअ जा थुल्हा अछा ऐं खार में धोतल। सीट ते वेठल बुज़ुर्ग जे चहिरे ते हिकु इत्मीनान थे ॾिठो। हल्की मुश्क मुंहं ते जोशीले पोड़े मुड़ुस ॾे न ईअं थे ॾिठो जीअं को आशिक़ माशूक खे ॾिसी पियो ठरंदो आहे। यूपी के मुसलमानों को शर्म नहीं आती, ये लोग खुदा से नहीं डरते, दायमी गुलाम रहना चाहते हैं। अंग्रेज के होते हुए हमारा मजहब भी कायम नहीं है। हिंदू अगर दुश्मन है तो वो मकामी है, उससे हम निपट लेंगे, लेकिन अंग्रेज, वो तो पूरी दुनिया इस्लाम का दुश्मन है। हम मामूली दुश्मन को तो देखते हैं, लेकिन 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 हर उस दुश्मन की गुलामी कबूल करते हैं जो हर महाज पर मुसलमानों का पत्ता काटता रहता है। शर्म नहीं आती, ये नहीं समझते कि अंग्रेज अगर हिंदुस्तान से गया तो फिर मिडिल ईस्ट में उसके पांव कहीं भी नहीं टिक सकते। हिंदुस्तान की आज़ादी दुनिया इस्लाम की आज़ादी है। लेकिन जनाब, लेकिन हम नहीं जानते। हम साफ बताए देते हैं, हम कतई आप लोगों को जो गुलाम इब्ने गुलाम है, कह देते हैं कि अंग्रेज़ का जो दोस्त है वो मुसलमान का दुश्मन है, वो इस्लाम का दुश्मन है, वो रसूल और उसके अल्लाह का दुश्मन है। अंग्रेज़ की शय पर मजालिम के झूठे किस्से घड़ लिए गए हैं। अंग्रेज़ की तनख्वाह बरदार गुलाम, तनख्वाह बरदार गुलाम, तनख्वाह बरदार गुलाम। जोश में अची संदसि ज़ुबान विचड़ी थे पई, हिकु हिकु फ़िक्रे ऐं लफ़्ज़ खे ॿ टे दफ़ा खेसि दोहराइणो थे पियो। बेशरम, गुलाम, जासूस, तनख्वाहखोर, नमकखोर। पोड़े ते जलाल जी सख़्त कैफ़ियत तारी हुई। संदसि सुहारीअ जा वार बि खड़ा थी विया हुआ। खुदा से नहीं डरते, इस्लाम की लाज नहीं है। एतिरे में बागिड़ जी स्टेशन ते गाॾी अञा पूरी तरह बीठी न हुई जो टीटी गाॾीअ मां टपो ॾेई हलियो हुयो। जंहिं वक़्तु हिन टपो ॾिनो, उन वक़्तु संदसि चहिरे ते हिरास थे ॾिठो। उहो हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी, जेको 17 वरिया अंग्रेज़ दुश्मनीअ जे ॾोह में जलावतनी काटे हाणे वतन पहुतो हो। ऐं ॿियो हो संदसि संगती मौलवी अब्दुल्लाह लिगारी, जेको संदसि क़दीमी साथियुनि मां हो ऐं सालनि पुॼाणा विछड़ियल साथी पाण में मिलिया हुआ। जंहिं वक़्तु मौलाना सिंध में पहुतो, उन वक़्तु मुस्लिम लीग पंहिंजे नए दौर में नई ज़ुहूर में आई हुई। इलेक्शन में कामयाब थियण बाद केतिरनि सूबनि में कांग्रेसी वज़ारतूं ठही चुकियूं हुयूं। जन सूबनि में कांग्रेस खे अक्सरियत कान हुई, उते उन जा मेंबर क़ौमी ख़्यालु रखंदड़ मुसलमाननि जी हिमायत करे रहिया हुआ। मसलन सिंध में अला बख्श वज़ारत खे संदन इमदाद हासिल हुई। लीग जिन्ना साहब जे क़यादत में हिंदुस्तान जे मुसलमाननि खे यकमुश्त करण जी कोशिश में हुई ऐं तक़रीबन सभई सरकार परस्त ऐं ख़िताब याफ़्ता मुसलमान जन सॼी ज़िंदगी अंग्रेज़ी इक़्तिदार जी पुश्तीबानी थे कई, उन में दाख़िल थी चुका हुआ। ऐं मुसलमाननि जे अॻियां जेको नारो बुलंद थियणु लॻो सो अंग्रेज़ दुश्मनीअ जो न, बल्कि हिंदू दुश्मनीअ जो। उहो ई सबबु हो जो मौलाना उबैदुल्लाह सम्झो थे त थोराई वारनि सूबनि जे मुसलमान कांग्रेसी वज़ारतुनि जे बाज़ कोताहिनि ऐं कनि ग़ैर अहम इनफ़रादी ग़लतियुनि खे वठी ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो बणायो आहे। अज़न सवाइ हू अंग्रेज़ दुश्मनीअ में एतिरो वधियल हो ऐं सरकार परस्त मुसलमाननि खां खेसि एतिरा हथ लॻल हुआ
जो उनखे लीगनि वारे उन ई सरकार परस मजमूए में यकीन ई न थिए आयो त उहो पंहिंजी क़दीमी रिवायतुनि जे ख़िलाफ़ु वञी को अंग्रेज़नि खे कढण में आज़ादीअ जे तहरीक जो मुआविन साबित थींदो। सरकार पसंदि जे इज्तिमा जी कसरत खे ॾिसी लीग तां मौलाना जो ईमान खॼो थी वियो। तंहिं करे हिन हर क़ीमत ते फ़िलहालु कांग्रेस जी हिमायत करणु ज़रूरी थिए सम्झी उन्हनि तासुरात सबबि मौलाना जीअं कराचीअ जे बंदर ते आयो तीअं कांग्रेस जी हिमायत जो ऐलान कयईं। मौलाना जी ज़हन में क़ौमी बुनियादनि ते आज़ादु हिंदुस्तान जो नक्शो हो। हिन नथे घुरियो त तबक़ाती ऐं मज़हबी मनाफ़रत खे पखेड़े हिंदुस्तान अंदरि एतिरो इंतिशार आंदो वञे जो उन जे करे अंग्रेज़ जा पेर हिते मज़बूत थी वञनि। मौलाना जन संगतुनि सां गॾिजी अॼु खां 20 साल अॻु आज़ादीअ जो तहरीक शुरू कयो हो से सभई कांग्रेस में हुआ, जंहिं कशिश पिणु मौलाना जे दिलि में कांग्रेस जी वुक़त वधाई थिए। मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना हुसैन अहमद मदनी, मौलाना किफ़ायतुल्ला, मौलाना अहमद सईद, डॉक्टर कुचलो, रफ़ी अहमद किदवाई वग़ैरह वग़ैरह। मौलाना अचण सां हिंदुस्तान जो गश्त कयो, साथियुनि संगतियुनि सां मिलियो, सियासी समाचार हर तरफ़ ऐं हर तरह कन आयाईं। जंहिं बाद हिन सिंध अंदरि असर नो जिदोजहद शुरू करण जो पह पचायो। सभ खां पहिरियों हिननि सिंध में आलिमनि जे तबिके खे जेको फ़ालिज़दा उज़वे वांगुरु बिल्कुलु बेकार ऐं मुअतल थी चुको हो, सुजाग ऐं मुनज़म करणु शुरू कयो। हिननि खे आमादा कयईं त हू सियासत ऐं मुल्क सां बि दिलचस्पी वठनि, नई दुनिया सां रोशनास थियनि ऐं गोशा नशीनीअ जी ज़िंदगी तर्क करे मराकिबनि ऐं चिलनि मां निकिरी मदरसनि जे नुखुनि तां उथी अची आज़ादीअ जे जिदोजहद में हिसो वठनि ऐं मुल्क जे सभिनी मसइलनि ऐं ॿियनि तबक़नि वांगुरु दख़ल थियनि। मौलाना जी तहरीक हुई त उलमाए किराम उबाऊं ऐं कुबाऊं तर्क करे कोट पतलून पाइनि, दस्तार मुबारक जे गुंबद मां निकिरी मथे ते टोपी रखी घुमनि, जे टोपला न पाइनि त कम अज़ कम दस्तार जी पाबंदी छॾे ॾियनि ऐं उघाड़े मथे खां खेनि आर अचणु न खपे। हक़ीक़त में उहे त हुआ मौलाना जा इस्तारा। दरअसल हिन आलिमनि सगुरनि खे संदन महदूद ऐं उॾो ई वरितल दुनिया मां छिके ॿाहिरि कढणु घुरियो थिए। ज़कुंज सोमाए हाफ़िज़ मुजवी गोहरे इश्क, कदम बरून ने अगर मेल जुस्तजू दारी। उलमान सां गॾु मौलाना पीरनि, मुर्शिदनि ऐं सजादनि खे बि संदन ग़ैर शरई ऐं अफ़ूनत आमेज़ आलम मां कढी शाइस्ता दुनिया जो बाशिंदो बनाइणु घुरियो थिए। टियों त मौलाना हिकु दारुल उलूम ठाहिणु घुरियो, जंहिंमें जदीद तालीम जे ज़रिए नौजवाननि खे अहिड़े तरीक़े ते तयारु कराए जो अॻिते हली उहे मुल्क में क़ौम लाइ कमाइता साबित थी सघनि। मौलाना हिकु सियासी पार्टी बि ठाहिणु घुरी थिए, जंहिंजो नालो हुन नर्मदा सिंधु सागर जमुना पार्टी रखियो हो। नालो हरचंद बेरब्त ऐं बेजोड़ ऐं ग़ैर शाइराना हो, लेकिन ॾिसणो आहे मौलाना जी नियत खे, जेका मुल्की वहदत खे टोड़ण लाइ हरगिज़ तयारु न हुई। उन ई नई दुनिया ठाहिण जो आगाज़ मौलाना पीर झंडे जे ॻोठ मां हिकु मर्कज़ ठाहे करणु घुरियो थिए, जंहिं लाइ ज़मीन जो हिकु पियल टुकड़ो त पीर साहिब झंडे वारे ॾिनो हो। मर्कज़ हलाइण लाइ बाक़ी चंद हज़ारनि रुपयनि जी ज़रूरत हुई, जंहिंजे गॾु करण लाइ मौलाना हर उन ई माण्हूअ सां ज़िक्र कढंदो हो जेको साणसि मिलणु वेंदो हो। मौलाना जी आख़िरी ज़ियारत मूंखे उन वक़्तु नसीब थी जॾहिं आउं ऐं पीर इलाही बख़्श खॾे जे मदरसे वारे बालाखाने में संदसि मिज़ाज पुरसी करणु विया हुआसीं। मौलाना खे इसालनि जो आरज़ो हो, ॾाढो कमज़ोर थी चुको हो, जोश ख़रोश साॻियो, मर्कज़ खोलण जी आरज़ू ॾाढी ऐं चंदे गॾु करण लाइ ख़्वाहिश उहा ई। उन वक़्तु मौलाना चंदे जे अंग खे घणो हेठि लाहे चुको हो, याने रुपया जुमिले 7,000 सरे दस्त खेसि घुरिबा हुआ, जंहिंजे ज़रिए फ़िलहालु हू मर्कज़ खोले कमु शुरू करे सघे। उन ई मुलाक़ात में मौलाना मूंखे इरशाद कयो त जेकॾहिं आउं साणसि शामिल थी कमु करियां त हूं त संदसि सभई मुश्किलातूं आसान थी पवनि। उन ई वक़्तु मूंखे मालूम थियो त मौलाना वटि संदसि तहरीक लाइ न फ़क़ति 7,000 रुपया कोन आहिनि, बल्कि वटसि माण्हुनि जो बि एॾो कहत आहे जो मां जहिड़े माण्हूअ जी शमूलियत खे बि हू अहमियत ॾेई रहियो आहे। मूंखे झटि उन ई माईअ वारो किसो यादि अची वियो, जंहिंजे भाउ खे जॾहिं ॻोठ वारनि चङ मुड़सीअ जी पग ॿधाई, तॾहिं ॿई हथ गोॾनि ते हणी रोई वेठी, चए रोआं थी तॾहिं जो असांजे शहर मां जे माण्हू हुआ से सभु मरी विया, वरना कंहिंखे लाचार पियो हो जो अधे खे पग ॿधाइनि। बहरहाल मौलाना जी तबियत बि निझरंदी वई
न 7,000 जमो थी सघिया न मर्कज़ ठही सघियो। मौलाना आख़िर हिकु ॾींहुं विसाल करे वियो। संदसि जिदोजहद जे नतीजे तौरु हेठियूं ॻाल्हियूं थियूं। हिकु, पंजाब जे हिकु नौजवान प्रोफेसर सरवर मौलाना जे उनवान ते 5-6 किताब लिखी बाज़ार में आंदा। 2, पंजाब में सिंधु सागर नर्मदा जमुना एकेडमी ठही जंहिं उहे किताब छपाया। 3, दाल मुसनफ़ीन वारनि आज़मगढ़ मां मौलाना जी सवान्य ऐं तालीमात ते हिकु किताब शाया कयो। 4, सिंध जे मौलवियुनि मां फ़क़ति 2 नौजवान मौलवियुनि मौलाना जी सुनत में पंहिंजा मथा कूड़ाया ऐं मथो बि उघाड़ो करे घुमण लॻा। संदन ॻाल्हाइण जो रंग ऐं ढंग बि मौलाना जे ॻाल्हाइण जहिड़ो थी वियो। जुदा जुदा बेजोड़ जुमिला जिन में फ़क़ति इशारा मौज़ू हिकु हुजे, लेकिन गुफ़्तगू वक़्तु सॼी दुनिया जा किसा गॾे अहिड़ीअ तरह मसइलो मुंझाए छॾिजे जो उन जी शरह तफ़सीर लाइ हर वक़्तु हिकु शारिया जी ज़रूरत थिए। 5, शाह वलीला ऐं शाह वली इलाही तहरीक राकमुल हरूफ़ उहे नाला ॿुधंदो रहियो थिए, लेकिन माहियत मालूम करण जे पुठियां कॾहिं कोन पियो। 6, चंद अणपूरियूं तसनीफ़ूं ऐं क़ुरान मजीद जो हिकु नामुकमिल शरह जंहिं ते पिणु हिकु शरह जी ज़रूरत महसूसु कई थी वई। 7, हिकु नीम दीवानू भाणे जो जंहिंखे ख़्यालु आहे त मौलाना मरहूम जेकी कमु अध में छॾियो वियो आहे तन खे हू तोड़ रसाईंदो। उहो बुज़ुर्ग बि चंद साल थिया वफ़ात करे वियो। पहिरियां ई सिंध जे हिकु नंढे ॻोठ में रहंदो हो। उतां टपड़ खणी अची खॾे कराचीअ में रहियो। हिकु ॾींहुं शेख अब्दुल मजीद सिंधीअ वटि आयो, चए असांखे पंहिंजी ओताक में रहणु ॾियो। बाबा तूं मिसकीन आहीं, कराचीअ में किथां घर घाट जा ख़र्च पूरा कंदे? असांखे मौलाना जे रिथियल प्रोग्रामनि खे हिते मरकज़ी शहर में रही पूरो करिणो आहे। मुंहिंजो त ख़्यालु आहे त तूं जेकर सिंध में हलियो वञी, असांजी ज़िंदगीअ जो मक़सदु उते रही पूरो थी न सघंदो। खॾे मां छो थो लॾे? जाइ वारा मसवाड़ लाइ तंग था कनि। जे तूं मसवाड़ बि ॾेई नथो सघीं त ॿिया ख़र्च किथां कंदे? अवां फ़क़ति असांखे उता करियो, बाक़ी ख़र्च जॾहिं प्रोग्राम शुरू कयासीं त पाण ई पिया पूरा थींदा। सदा अची रहो मौली साहब, जाइ ते जा हीअ हाज़िर आहे। खॾे जी जाइ मां मसवाड़ जी ताक़त न हुजण सबबि बुज़ुर्ग टपड़ खणी अची शेख साहब जे उन ई मसवाड़ी जाइ जे हिकु हिसे में वेठो जेका सिविल अस्पताल जे साम्हूं आहे। ओताक खे पलड़ो ॾेई घर लाइ परदो कयईं। पलड़ो आहिस्ते आहिस्ते रातियुनि जो वियो सुरंदो, कुशादो थींदो ऐं जाइ वालारींदो ऐं आख़िर अची उन ई हद ताईं वेकर में वधियो जो शेख साहब जे अधु मैदान खे सोरे खणी अंदरि कयईं। 6 महीननि बाद मालूम थियो त उहा ओताक मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे भाणे न फ़क़ति मख़फ़ी तरह पंहिंजे नाले अलाट कराए छॾी, बल्कि हिफ़्ज़े मातक़दुम जे तौर ते शेख साहब ऐं संदसि फ़र्ज़ंदनि ते कोर्ट में बि 1-2 केस दाख़िल करे छॾियाईं ऐं अहिड़ीअ तरह हिन मौलाना मरहूम जी छॾियल प्रोग्राम खे पूरे करण जी बिस्मिल्लाह फरमाई ऐं उहो ॾिसण में आयो उन ई इख़लाक़ जो नमूनो जंहिंखे मौलाना पंहिंजी सोहबत में जेका अक्सीर जो असरु रखंदड़ चई थी वई तरबियत ॾेई तयारु कयो हो। 8, मौलाना अब्दुल्ला लिगारी जेको निहायत पुरमज़ाक़ ऐं शुगुफ़्ता मिज़ाज माण्हू हो, उनखे बि उहा ई ख़्वाहिश हुई जेका मौलाना जे भाणे जेके हुई। मौलाना अब्दुल्ला पिणु कुझु साल थिया जो फ़ौत थी वियो। 9, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाईअ जे अक़ाइदनि जो सानियो ऐं सिंध जे मुस्लमाननि जे मज़हबी अक़ीदनि वारी इस्लाह जी तहरीक जो ख़ात्मो। मौलाना जो ख़्यालु हो त सिंध में पीरनि जो असरु तमामु घणो आहे। संदसि पंहिंजो तालुक़ु बि दोस्ती ख़्वा अक़ीदत जे सूरत में असां वारनि पीरनि, दरगाहुनि ऐं ख़ानकाहुनि नशीननि सां हो। हिन घुरियो त आम मुस्लमाननि खे ॾांहुं मुतफ़रिक़ करण जे बजाए ख़ुदि पीरनि खे दुरुस्त कयो वञे ताकी सुधरी वञण बाद संदन असर रसूख़ ऐं इक़्तिदार मां सही कमु वठी सघिजे। उन ई करे मौलवी दीन मोहम्मद वफ़ाईअ वारी तहरीक खे हुन बंदि कराए छॾियो। हक़ीक़त में मौलाना सिंध में उन वक़्तु पहुतो जॾहिं ज़हनी तरह सां बिल्कुलु ख़तमु थी चुको हो। संदसि कुवतूं कमज़ोर ऐं साणियूं थी वियूं हुयूं ऐं सिहत जा पोयां पसा हुआ, बल्कि संदसि ज़ीस्त अमली तरह पूरी थी चुकी हुई। दिमाग़ रुगो ख़्यालनि सां भरियल, ज़माने जे रफ़्तार जो अंदाज़ो कोन, तंहिं करे एॾा तवील ऐं मुख़्तलिफ़ नोयत ऐं उनवाननि जा प्रोग्राम वठी रिथियाईं जेके नामुमकिन हुआ त संदसि ख़्वाह कंहिं ॿिए जी ज़िंदगीअ में पूरा थी सघनि। मौलाना पकनि घड़नि खे कन्हा विझण ते घुरिया। कार दुनिया कसी तमाम न करद, हरचे गिरीद मुख़्तसिर गिरीद, बाक़ी बचल मुख़्तसिर हयातीअ में मुख़्तसिर गरीद
ते अमल करण जे बजाय मौलाना सॼी कारी दुनिया खे हिकु ई वक़्तु पूरो करणु घुरियो जेको नामुमकिन हो।